अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त हे ग़ुलाम रसूल लोलाई हे माज़ूर आहे जंग खां ऐं हे हिन जी अमड़ आहे। इन ग़रीबनि वटि जेको कुझु बि न आहे। ॾिसी सघो था इहे तंबू में वेठा आहिनि ऐं मुंहिंजी वस वारनि खे इहा अपील आहे बराए महिरबानी हिन जी मदद कई वञे। मथां रमज़ान शरीफ़ अची रहियो आहे ऐं हिननि जे घरनि में कुझु जेको खाइण वग़ैरह लाइ बि कुझु कोन्हे। बराए महिरबानी वस वारनि खे अपील थी कजे त हिननि जी मदद कई वञे। बराए महिरबानी हे ॾिसी सघो था हे वीचारो माज़ूर आहे, हिकु जंग खां माज़ूर आहे। हीअ उनजी अमड़ आहे। हे वीचारो जेको माल चारे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे। बराए महिरबानी वस वारनि खां अपील आहे त हिन जी वधि में वधि मदद कई वञे। हे इन तंबू में रही रहिया आहिनि। जॻह ॾिसो था हिननि जी हीअ किरी पई आहे। हीअ किरियल आहे जॻह हिननि जी। अञा ताईं जॻह जी तामीर न थी सघी आहे हिननि जी। बराए महिरबानी हिननि जी मदद कई वञे।